अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाके भली कार त चऊं। नाज़रीन ॻाल्हि कंदासीं सभ खां पहिरियां क़ौमी असैम्बली जी, जिते इस्तीफ़नि वारे मामले ते हिकु दिलचस्प रांदि जारी आहे। बल्कि ईअं चइजे त जेकॾहिं सियासत जारी आहे हिन मामले ते त उहो बि ग़लति न हूंदो। गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां असीं पहिरियां ॾिठोसीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इस्तीफ़ा ॾिनियूं ऐं इस्तीफ़ाउनि खां पोइ प्रेशर बि विधो वियो त असांजे इस्तीफ़ाउनि खे मंज़ूरु कयो वञे ऐं इस्तीफ़ाउनि खे ॼाणे वाणे मंज़ूरु न पियो कयो वञे। वरी हिकु अहिड़ो वक़्तु बि आयो जॾहिं इस्तीफ़ाउनि जी वापसीअ जो हींअर असीं मुतालबो ॾिसूं था, पर उनखां अॻु वापसी जी कोशिशूं नज़र आयूं, उहे बि दरवाज़ा बंदि कया विया। पर अॼु असां ॾिठोसीं त स्पीकर हिकिड़ो सरप्राइज़ ॾिनो आहे। मुसलसल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सरप्राइज़ जूं ॻाल्हियूं कंदी आई आहे, पर अॼु जेको स्पीकर सरप्राइज़ ॾिनो आहे उन स्पीकर वारे सरप्राइज़ समूरी जेका PTI आहे क़ौमी असैम्बली मां उनखे फ़ारिग़ करे छॾियो आहे। फ़िलहालु क़ौमी असैम्बली मां ॼाणाए पियो वञे त कुझु बाग़ी मेंबर्स खां सवाइ समूरी PTI हिन वक़्तु क़ौमी असैम्बली खां ॿाहिरि थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल जे मुताबिक़ क़ौमी असैम्बली में वापसीअ जा मुकमल तौरु दरवाज़ा हाणे PTI जे लाइ बंदि थी चुका आहिनि। हाणे जेको नेक्स्ट मरहलो हूंदो उहो छा हूंदो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छा पंहिंजी हिकमत अमली ज़ाहिर करे पई इस्तीफ़ाउनि वारे मामले ते, जेके फ़ौरी रद्द-ए-अमल साम्हूं आया आहिनि उहे बि ज़रूरु मां ॿुधा हूंदा। फवाद चौधरी साहिब इहा ॻाल्हि कनि था त हिन असैम्बलीअ जी का हैसियत कोन्हे, असीं सिर्फ़ु इन करे वापसी जो सोचूं पिया छाकाणि त असांखे मक़सदु असांजो राजा रियाज़ खे हटाइणु हो। उनखां सवाइ नाज़रीन असीं ॾिसूं था त जेके मुल्क जो वॾो सूबो आहे पंजाब अंदरि ख़्यालु कयो पियो त शायदि निगरान सेटअप खां पोइ बहरान वारी सूरत हाल ख़तमु थी वञे, पर उहो बहरान वधंदे नज़र अचे पियो। अॼु बि एहतजाज थियो आहे, निगरान वॾे वज़ीर वारे मामले ते सेटअप ते एहतजाज हलंदड़ आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो। KP में पिणु इहे मामला थिया आहिनि, ज़ाहिरा हुते चूंडियूं थियणियूं आहिनि, त जेका मजमूई सूरत हाल हिन वक़्तु मुल्क जी नज़र अचे पई उन ते अॼु के प्रोग्राम में फोकस कंदासीं त जेको ही वधंदड़ हालतूं आहिनि, सियासी मुआशी ऐं आइनी ब्रेकडाउन आहे, वधंदड़ हालतूं छा अंजाम थींदो, असीं कीअं अॻियां वधूं पिया ऐं छा सोचनि पिया असांजा हुक्मरान, असांजूं सियासी पार्टीज़। अॼु के प्रोग्राम में हिन खे फोकस कंदासीं। काल्ह के ॾींहं ते अवां सभिनी खे ज़रूरु यादि हूंदो पूरो मुल्क ऊंधा में रहियो ऐं हिन वक़्तु ताईं बि अहिड़ा इतला साम्हूं अचनि पिया त अञा ताईं केतिरा ई कलाक गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं ॼाणाए वञे त मुकमल तौरु जेको बहालीअ वारो जेको मामिलो आहे उहो अञा मुकमल न थी सघियो आहे। उनखां सवाइ हिकु ॿियो बि अहम मामिलो आहे नाज़रीन त महांगाई जे हवाले सां जीअं तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल ॾींहुं ज़ाहिर आहे समूरो मुल्क ब्रेकडाउन वारे मामले ते उलझियल रहियो, पर हिकिड़ी इंतिहाई अहम डेवलपमेंट थी त जेका व्याज जी शरह आहे गुज़िरियल नाज़रीन 33 सालनि जी रिकॉर्ड जेका सतह आहे 17% शरह मुक़ररु थी आहे ऐं महांगाई हाणे कंट्रोल खां ॿाहिरि थी चुकी आहे। इहो बि ॼाणाए पियो वञे, अॼु ख़ुदि शहबाज़ शरीफ़ साहिब इहा ॻाल्हि पंहिंजे ख़िताब में कई आहे त असीं IMF खे इहो वाज़े पैगाम ॾेई छॾियो आहे त तव्हांजी समूरी शर्तूं मञण लाइ तयारु आहियूं। हुनजो ॿियो मतिलबु इहो ई थिए थो त जेका महांगाई आहे उनजी हिकिड़ी शदीद क़िस्म जी लहर अचण वारी आहे, अवाम उनजे लाइ तयारु रहे। हाणे ॾिसणो आहे तमामु हुकूमत छा प्लान करे पई, इस्तेहकाम जूं ॻाल्हियूं त कयूं पियूं वञनि हर पासे खां, पर केरु उनजे लाइ सीरियस आहे, केरु क़दम खणंदो, समूरनि मौज़ूअनि खे अॼु प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पहिरियों मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे ग़ज़ाला सियाल साहिबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जो तालुक़ु आहे, सीनियर अॻवाननि MPN मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। कराची स्टूडियो में ई जमाल सिद्दीकी साहिबनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, कराची स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन एजाज़ महर साहिबनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगारनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि अॼु के प्रोग्राम में। ऐं सोरठ थेबो साहिबा मुस्लिम लीग नून जी सीनियर अॻवान आहिनि, अॼु के प्रोग्राम में मूंसां गॾु उहे पिणु मौजूदु आहिनि। अवां सभिनी खे भलीकार चवां थी हिन प्रोग्राम में ऐं ॿियनि जी इजाज़त सां जमाल साहिबु अवां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो। हीउ जेको इस्तीफ़ाउनि वारो मामिलो आहे, कॾहिं बैक कॾहिं फोर्थ, हीउ मुसलसल जेके मामला थिया नज़र पे आयो त इस्तीफ़ाउनि वारे मामले ते का हिकमत अमली, का असराइती, का वाज़े हिकमत अमली पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वटि नज़र न आई। पर बहरहाल जेको अॼु ही सरप्राइज़ आहे, सभ खां पहिरियों सरप्राइज़ ॾाढा पसंदि आहिनि PTI खे, हीउ सरप्राइज़ जेको स्पीकर ॾिनो आहे उहो कीअं लॻो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। नाजिया ॾिसो, हीउ स्पीकर जेको सरप्राइज़ ॾिनो आहे हीउ आइन सां बदनीयती कई आहे स्पीकर। असां जॾहिं इस्तीफ़ो ॾिनो ऐं असां बाक़ाइदा हिननि खे इंसिस्ट बि कयो हो कि भई इस्तीफ़ा क़बूलु कयो। पोएं हफ़्ते शाह महमूद कुरैशी हिकिड़ो डेलीगेशन खणी पहुतो बि हुयो स्पीकर जो ऑफिस, त हुननि खां पोइ स्पीकर साहिबु चयो कि भई फर्दन मेरे पास आओ, 1 by 1, ठीकु है। त जॾहिं फर्दन जी ॻाल्हि पई हले त हीअ जे 25 जी ॿ लॉट ऐं 43 अॼु जा हीअ 100-125 माण्हू जा इस्तीफ़ा एक्सेप्ट कया आहिनि। हिन में घणा माण्हू स्पीकर ॾे फर्दन पहुता आहिनि? हिकिड़ो बि कोन पहुतो। पर स्पीकर जॾहिं 22 थी वेंदो, ॾिसो स्पीकर इज़ द कस्टोडियन ऑफ द हाउस, ऐं कस्टोडियन जॾहिं बदनीयत थी वेंदो पोइ तो असेंबली जो निज़ाम कोन हलंदो।
पोइ त असां आइन ऐं कानून खां इनराफ़ करण जी पोज़ीशन में अची वेंदा आहियूं कि जॾहिं असां असेंबली जे बायलॉस खे कोन मञींदासीं, असां पाकिस्तान जे आइन खे कोन मञींदासीं। मां स्पीकर आहियां, मां जंहिं पार्टी जो आहियां, मुंहिंजो मुखालिफ़ इमरान ख़ान आहे ऐं मूंखे सिर्फ़ु उहो ई कमु करिणो आहे जंहिंसां मां इमरान ख़ान खे डेंट लॻाए सघां ऐं उन में अगरि कानून ऐं को आइन अगरि का शइ विच में अचे थी, मां उनखे बिल्डोज़ करे मां उहो ई क़दम खणंदुमि जेको मुंहिंजी पार्टी जी लाइन हूंदी। अच्छा, अगरि तव्हांजी पार्टी जी लाइन इहा ई आहे कि इमरान ख़ान खे तव्हांखे बिल्डोज़ करिणो आहे, त पोइ इमरान ख़ान जो मुक़ाबिलो सियासी मैदान में कयो न। जॾहिं इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾिनी, तव्हां हुननि ते ज़मीनी इलेक्शन करायो ऐं ज़मीनी इलेक्शन कराए ॿिया माण्हू चूंडियो ऐं सियासत जो निज़ाम हलायो, असेंबली हलायो। पर जॾहिं 9 सीटनि ते इलेक्शन थी, जंहिंमें इमरान ख़ान कैंडिडेट हो 9 सीटनि ते, जंहिंमें 7 सीटूं असां खटियूं आहिनि, उन्हनि खां पोइ हिननि खे ख़ौफ़ थियो त हाणे 35 सीटूं जेके आयूं आहिनि, इन्हनि ते बि बाय लॉ 90 डेज़ में इलेक्शन कमीशन खे शेड्यूल ॾियणो आहे ऐं उन 35 सीटनि ते बि उम्मीदवार सिर्फ़ु इमरान ख़ान आहे ऐं उन 35 सीटनि जो रिज़ल्ट जेको बि ईंदो उहो पाकिस्तान जी पॉलिटिकल मंज़रनामो यकदमि चेंज करे छॾंदो। हाणे 100-125 सीटनि ते इस्तीफ़ा मंज़ूरु कई आहे, तव्हां 100 सीटनि ते शेड्यूल तो अनाउंस कयो। हाणे तव्हां 90 डेज़ में पाबंद आहियो तव्हां इलेक्शन शेड्यूल ॾियण जो। अगरि तव्हां शेड्यूल ॾींदव, इन्हनि खे ख़बर आहे त हिन 115-120 सीटनि ते बि उम्मीदवार हिकिड़ो ई हूंदो। त इहो इन्हनि जे लाइ एॾी वॾी पॉलिटिकल मौत आहे कि हीअ इलेक्शन जो शेड्यूल बि कोन ॾींदा, हिननि खे एक्सटेंड कंदा, हिननि में को उहो हिच करंदा कि कीअं हिनखे लिंक ऑन करे सघूं था। हीअ इलेक्शन जो शेड्यूल कोन ॾींदा। इन करे त हिननि खे ख़बर आहे त उम्मीदवार हिकिड़ो ई आहे। अगरि 100-125 सीटनि ते इलेक्शन थींदो त 70-80-90 तो खटंदो न। त इहो इहा ई हिननि जी मौत आहे त 70 सीटनि ते केरु खटियो, इमरान ख़ान खटियो। छा मुल्क उन जी सट सही सघे थो? मुसलसल जेको ही सिलसिलो वरजायो पियो वञे ऐं हिकिड़े पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ हमेशह इस्तेकाम जी, मुल्क जे इस्तेकाम जी ॻाल्हि कंदी आहे ऐं इलेक्शन जो मक़सद बि जवाज़ बि इहो ई ॼाणायो वेंदो आहे त हीअ जेका प्रैक्टिस आहे सिधो साधो नुक़सान बि थिए, मुल्क जो बि थिए पियो, आवाम जो बि थिए पियो। जॾहिं इमरान ख़ान साहब हुकूमत संभाली, 2-3 महीननि खां पोइ कोविड अची वियो। 3.5 साल जी हुकूमत में 2.25 साल कोविड सां विढ़ंदा रहियासीं। इकोनॉमी खे बि ॾिठो, अवाम खे बि ॾिठो, माण्हुनि खे बि इदाद रसी कईसीं, मुल्क बि हलायो ऐं इन बाक़ी 2.25 सालनि में 13 जमातूं मिली इमरान ख़ान जे ख़िलाफ़ कैंपेन बि कई, एहतजाज, मुज़ाहिरा, रैलियूं, लॉन्ग मार्च कि हुकूमत हटाओ, मुल्क बचाओ और बस हुकूमत ख़त्म करो, नया इलेक्शन कराओ, हम नहीं मानते इमरान ख़ान की हुकूमत को। अच्छा भाई, जॾहिं हुकूमत ख़त्म थी वई त पोइ इलेक्शन करायो। भाई सॼी तव्हां स्ट्रगल हिकिड़े पॉइंट ते कई न कि ये हुकूमत एक्सेप्टेबल नहीं है, नया इलेक्शन कराओ। तो जब इमरान ख़ान चला गया पोइ नयो इलेक्शन छो नथा करायो? तो इमरान ख़ान जो बि इहो मुतालबो आहे, मूंसां प्रॉब्लम हुई न, मुंहिंजी हुकूमत ख़त्म थी वई, हाणे इलेक्शन करायो। हाणे उहो ई साॻियो मुतालबो इमरान ख़ान जो आहे जेके हिन 13 जमातनि जो। फिलहाल ताईं जेके बि कार्ड्स इस्तेमाल कया विया या जेके बि हिकमत अमली पाकिस्तान तहरीक सां नज़र आई, उहो को रिज़ल्ट पाकिस्तान तहरीक इंसाफ जे हक़ में हिन वक़्त ताईं त नज़र कोन आयो आहे। मां सभु पंहिंजा वन बाय वन यूज़ कया आहिनि। पीटीआई खे हिन वक़्तु छा हासिल थियो आहे? हिन में हिकिड़ी ॻाल्हि तमामु इम्पोर्टेंट आहे। जॾहिं इमरान ख़ान साहब पंहिंजी जमात जा इस्तीफ़ा ॾिना त भई इस्तीफ़ा एक्सेप्ट कयो, असां कोन था चर्चायूं। हुकूमत खे खपे हुन महिल कि फ़ौरन ज़मीनी इलेक्शन हुनजो अनाउंस करणु आहे कि भई ठीकु आहे इस्तीफ़ा ॾेई छॾी, अच्छा ॿियो इलेक्शन करायूं था, माण्हू अचनि था, ॿिया अचनि, ईंदा माण्हू असेंबली हलंदी। हिननि कोन करायो, तेसि ताईं असांखे मौक़ो मिली वियो हिकिड़ी पॉलिटिकल स्ट्रेटेजी ठाहिण जो। त जीअं 9 सीटनि ते इलेक्शन कराया त असांखे स्ट्रेटेजी अची वई पॉलिटिकल कि असांखे इमरान ख़ान साहब खे हिन ते विढ़ाइणो इलेक्शन। उन खां पोइ छा थियो त हीअ 13 जमातूं, उन खां पोइ इलेक्शन कमीशन, हिन जी पाकिस्तान जी जेकी बि इंतिज़ामिया आहे, बाक़ी बि जेकी शयूं आहिनि सभु, उहे सभु शयूं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ थी वञे, पेश ते अची वञे। इमरान ख़ान अकेलो ऐं पूरो पाकिस्तान हिकु तरफ़। अच्छा, उनजे बावजूद बि इमरान ख़ान जी मक़बूलियत घटि न करे सघिया। जिथे इमरान ख़ान जंहिं शहर में वियो, माज़ी जे मुक़ाबले में डबल ट्रिपल हुनजा जलसा हुया। जेतिरा पाकिस्तान में ज़मीनी इलेक्शन थी आहे, पंजाब में या नेशनल असेंबली ते, हुनजी 70-80% रिज़ल्ट पीटीआई जे हक़ में आई आहे। त हाणे ही सभु इन ॻाल्हि सां परेशान आहिनि कि अगरि हिन महिल असां को इलेक्शन कराईंदासीं त हिन महिल पीडीएम जी मक़बूलियत मुल्क में महांगाई जे करे डैमेज थी चुकी आहे। आवाम जी किराए एतिरी वधी वई आहे त हू चवनि था त हिन खां बहितर त इमरान ख़ान हो। त जे पेट्रोल जिथे हो, खंड जिथे हुई, अटो जिथे हो, हू हुन खां डबल में क्रॉस करे वियो। त हीअ हिन जो 8 महीननि जो किरदारु आहे जंहिंमें आवाम जी चीखूं निकिरी वयूं आहिनि। त हीअ सोचनि था त अगरि हिन महिल इलेक्शन कराईंदा त असांखे त वोट कोन मिलंदो जेको असां आवाम सां कयो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ खे जेको फौरी तौर ते न मिलियो, पर जेको हाणे लॉन्ग टर्म टारगेट मां ॼाणायो पिया, उहो कीअं हासिल कंदो, उहो अहम सवाल हूंदो। मां अव्हां खां अॻियां रखंदसि। गज़ल साहिबु ॿुधो, अव्हां हिकु वधीक यूटर्न साम्हूं आयो आहे, यूटर्न खां पोइ
पाकिस्तान तरीक़े सां वटि हमेशह जीअं तमामु घणियूं वज़ाहतूं बि आहिनि, खोड़ जस्टिफिकेशन्स बि आहिनि। नाजिया, तव्हां जीअं ॻाल्हि कई स्पीकर जी, मां तव्हांखे पोइते वठी वञा जी। जॾहिं अदम एतमाद जी तहरीक असां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु आंदी हुईसीं त उहो टाइम तव्हां ॾिसो त स्पीकर जेको वेठो हुयो असद कैसर, वरी असद कैसर लही थो वञे, वञी सीटनि ते वेहे थो, वरी कासिम सूरी, तव्हां ॿुधायो त उहे स्पीकर कंहिंजा हुया? त तव्हां था चओ न त सिर्फ़ु हिकिड़ो वन वे थो हले, हिकु पंहिंजी पार्टी या उन्हनि माण्हुनि जो PDM जो, त ॿुधायो उहो स्पीकर कंहिंजे फेवर में हुयो ऐं कहिड़ी पार्टी सां तालुक़ु पियो रखे? ऐं उते तव्हां ॿुधायो त इहे असांजे कानून में कोन्हे त तव्हां असद कैसर या कासिम सूरी चवे त असां सभु इस्तीफ़ा था ॾियूं, इहो कोई अहिड़ो कानून में आइन में असांजे में कोन्हे त असां इस्तीफ़ा ॾेई निकिरी वञूं। जॾहिं सभु कुझु थी वियो, अदम एतमाद जी तहरीक थी वई, सभु कुझु अची वेठा सभु, ऐं वेठो अची असांजो स्पीकर, त उन्हनि हिननि खे असां सभिनी PDM वारनि बार बार चवनि पिया त तव्हां अचो ऐं सुठो मौक़ो अथव, ऐं बिल्कुलु वञनि हा, ऐं तव्हां हुकूमत जे ख़िलाफ़ु उते असेंबली में वेही आवाज़ु उथारियो हा। सही। अगरि तव्हां इस्तीफ़ा न ॾिनी, इस्तीफ़ा ईअं न थींदी आहे जीअं हिननि मज़ाक़ कई, ॿाराणी हुनखे असेंबली खे सम्झो आहिनि, हुला गुला जेको कनि पिया, जेका स्पीचूं थियूं, वरी बि पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ऐं असांजो जेको PDM बार स्पीकर बि चवनि तव्हां अचो हा, अगरि तव्हां इस्तीफ़ा ॾियणी आहे त हिकिड़ो तरीक़ो आहे 1 by 1 अचो ऐं पंहिंजे ॿुधायो। ॾिसो, जॾहिं हो अचण ई नथा चाहिनि, जॾहिं हो पॉलिटिक्स करण ई नथा चाहिनि, हो पाकिस्तान खे, पाकिस्तान जी असेंबली खे कुझु बि नथा सम्झनि, जॾहिं प्राइम मिनिस्टर हुयो त तव्हां ॿुधायो हुन जो रवैयो, पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर त न पियो लॻे, PTI जो प्राइम मिनिस्टर पियो लॻे, अचे पियो न कंहिंसां ॻाल्हाइणु, न कंहिंसां मिलणु, बसि अचे पियो ईअं तकबर वारो इंसानु अची वेहे, उथी बसि स्पीच करे हलियो पियो वञे। ईअं पाकिस्तान न हलंदो आहे, जेको इमरान चाहे थो पाकिस्तान जहिड़े तरीक़े सां मां चाहियां त ईअं हले, ऐं मां जीअं बि चयो, पर ॾिसो उहा मक़बूलियत इमरान जी न आहे। सीटनि ते जीअं चए थो त असां 100 सीटनि ते बि इमरान, मूंखे इलाही अफ़सोस थियो अदा जे ॻाल्हाइण ते, त छा तव्हां वटि कोई माण्हू कोन्हे, कोई MNAs MPs जे लाइक़ु न आहे जो सभु सीटनि ते इमरान बीहंदो? इहो कहिड़ो कानून आहे जेको एॾियूं सीटनि ते 100 हुजे 200 हुजे उन ते इमरान बीहंदो? भई इमरान एॾो पॉपुलर आहे छो जो तव्हां वटि कोई माण्हू कोन्हे जो ॿियनि सीटनि ते बीहे? बहरहाल पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे उन जो ज़िम्मेदार इमरान आहे, PTI आहे। मां बार जिथे बि हूंदमि इहो ई चवंदमि, जेका हिन महिल सूरत हाल आहे, जेका सियासी सूरत हाल आहे, जंहिंखे तव्हां यू कैन इमेजिन त तव्हांखे पंजाब जी, जंहिंजे लाइ पार्टियूं तरसंदियूं आहिनि त पंजाब जी हुकूमत असांखे मिले, त उनखे तव्हां छॾे विया आहियो पंहिंजी हुकूमत खे, तव्हां KPK खे, तव्हां छा था मैसेज ॾियणु चाहियो अवाम खे त असां ईंदासीं, असां वेंदासीं? हिकिड़ो रांदीको जीअं हूंदो आहे न असेंबलियुनि खे, उहो रांदीको सम्झो आहे इमरान ख़ान ऐं PTI, बाक़ी अवाम सां उनजी काई दिलचस्पी न आहे। इहो महांगाई या मुसीबतूं इहे सभु इमरान जूं आहिनि। ठीकु, हिननि खे दिलचस्पी न आहे, पर हिन हुकूमत खे केतिरी दिलचस्पी आहे इहो असीं ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं। सूरत थेबो साहिबा अवां वटि ईंदसि, ऐं तव्हां ग़ज़ाला सियाल साहिबा जो मौक़े ॿुधो, जमाल साहिब खे ॿुधो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा थियनि पिया त पहिरियां ज़ाहिरा स्पीकर साहिब इहा ॻाल्हि कई जो सवाबदेदा उन वटि मुकमल इख़्तियार आहे नशे जो, त उहो इस्तीफ़ाऊं कीअं था कहिड़े रीति मंज़ूरु कनि था, या ॻाल्हि थी त फर्दनि वारी मामिलो ईंदो। उन खां पोइ हाणे हिन एक्ट खे कीअं धार करे ॾिसिजे, छाकाणि त उहे उन वक़्तु थिए थो तड़तकड़ में इस्तीफ़ाउनि जो मंज़ूरु थियणु, जंहिं वक़्तु वज़ीर आज़म जे एतमाद जे वोट जी ॻाल्हि थिए थी, जंहिं वक़्तु ऑपोज़िशन लीडर जी ॻाल्हि थिए थी, हीअ उन वक़्तु जेकॾहिं उन खां पोइ ई मामिलो थींदो त ज़ाहिर आहे उनखे उन सां जोड़े ॾिसबो ऐं ॾिठो वञे पियो। हिन वक़्तु स्पीकर जे हुन एक्ट खे उन समूरे मामले सां जोड़े ॾिठो पियो वञे, ऐं उनखां पोइ इलेक्शन कमीशन ते बि सवाल उथनि पिया। इंडिपेंडेंट इदारो आहे, पर ज़ाहिर आहे जहिड़ी तड़तकड़ में ही नोटिफिकेशन्स डीनोटिफाई वारा मामला साम्हूं आया आहिनि, उनखां अॻु हिन जो मिसाल बि घटि थो मिले, त हीअ कीअं पोइ हुकूमत हिनखे धार करे ॾेखारींदी? ज़ाहिर आहे न त तनक़ीद बि थिए पई, सवाल बि उथनि पिया। महिरबानी नाजा, पहिरीं ॻाल्हि त असां इहो था अचूं त जेको अदा चए पियो त स्पीकर जेको आहे सो ही क़ौमी असैम्बली जो स्पीकर कोन्हे, पर हिकिड़ी पार्टी जो स्पीकर आहे। पहिरीं इहो त ॿुधाए असद कैसर कहिड़े कानून तहत जेको असैम्बली खे तोड़ियो, कंहिंजो स्पीकर हो? छा उहो क़ौमी असैम्बली जो स्पीकर न हो?
उन उन कहिड़े आइन खे आइन जी धनियूं वियायूं, उन कहिड़े तरीक़े सां मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं हिकिड़ी आइनी तरीक़े सां हुकूमत आई त हिननि खे पार्लियामेंट में विहणु खपंदो हो या इस्तीफ़ा ॾेई मुल्क जूं हालतूं ख़राब करणियूं? मुल्क जूं हालतूं हिन वक़्त ताईं केरु थो ख़राब करे इहो बि त क़ौम ॾिसे पई। त हिननि हालतुनि में जॾहिं माशी हालतूं हुननि जेके तबाह हाल पहुचायूं 2018 खां पोइ 4 सालनि में जंहिं नमूने सां हिननि तबाही आंदी, जहिड़े नमूने सां हिननि महांगाई आंदी, उहा हिननि खे नज़र कोन्हे। ही उनजो तसलसल आहे। IMF सां हिननि मुआइदो करे टोड़ियो, दुनिया सां हिननि पंहिंजा लाॻापा ख़राब कया, असां दुनिया में अकेला थी वियासीं। हाणे ही उहे माण्हू आहिनि जेके रुगो फसाद, कूड़ पियूट आहिनि। तव्हां इस्तीफ़ो ॾियो था, हिकु तरफ़ तव्हां इस्तीफ़ो ॾियो था, वरी उन जी तस्दीक नथा कयो। हलो जी जी, उन जी तस्दीक नथा कयो। पोइ जॾहिं तस्दीक थिए थी, ॻाल्हि इहे त इन जी ॻाल्हि कोन्हे का त अदम इतमाद अचे थो, भली अचे, अदम इतमाद जी ॻाल्हि कोन हुई। अदम इतमाद हुजे हा त पंजाब असेंबली छो टोड़नि हा? ॻाल्हि इहा कान्हे। असुल में ॻाल्हि इहा आहे त ही मुल्क में ॾपेड़ चाहे थो जेको मुसलसिल हलणु चाहे थो। ही मुल्क जे ख़िलाफ़ हिकिड़ी साज़िश त हिन हुकूमत वटि हिन ॾफेड़ खे रोकण जो को तोड़ आहे, को इलाज आहे, या सिर्फ़ ही इल्ज़ामनि वारी सियासत हलंदी, इल्ज़ामनि वारा मामला हलंदा त ही करे विया, असीं ठीकु करणु आयासीं? छाकाणि त हिन वक़्तु ठीकु त कुझु बि कोन्हे। ॾिसो, टोड़ण जो जेसिताईं इन्हनि शयुनि खे आहे तेसिताईं बिल्कुलु इहे ई शयूं असां बार बार चयूं था त बाबा जमहूरी तरीक़े सां जो जॾहिं जमहूरियत ताईं पार्लियामेंट में हिनखे यकीन हुजे हा त पार्लियामेंट में वेठो हुजे इमरान ख़ान। हाणे जेको आहे जो आख़िरी में हिनखे जेको आहे सो अपोज़िशन जी लीडरशिप खपे पई। छाकाणि त हिन इलेक्शन में हिननि खे जेको आहे सो चूंड करणी जेको आहे सो उबूरी हुकूमत जे हवाले सां। बाक़ी हिन जी जेका असेंबली में का दिक़त बि कोन्हे। हिन जी मर्ज़ी सां जेकॾहिं कुझु थिए त ठीकु आहे, न त सभिनी खे गारियूं आहिनि, सभिनी ते इल्ज़ाम आहिनि। शुरू खां वठी 25 खां वठी हिननि जेके इल्ज़ाम लॻाया आहिनि उहे अॼु ताईं उहा कंहिं न कंहिं सूरत में केॾी महिल अमरीका ते, केॾी महिल कंहिं ते, केॾी महिल बाजवा ते, केॾी महिल कंहिं ते, सभिनी ते हिन दादले माण्हूअ खे सभु शयूं प्लेट में मिलियूं। उन सभु उन्हनि जा मज़ावत आहिनि। हाणे जॾहिं हिनखे अमली तौर ते पियो त हिनखे ॾुखियो थो थी पए। हू चए थो त मूंखे उन ई तरीक़े सां वज़ीर आज़म ठाहियो, उन ई तरीक़े सां मूंखे जेको आहे सो ठीक सूरत साहब मुझे पॉइंट अची मैं एजाज साहब ने बिंदेस एजाज साहब का जरूर पुछंदस इन वक्त मकबूलियत जी जेके ॻाल्हि आहे त लोकल गवर्नमेंट में ख़बर पइजी वई मकबूलियत जी। ठीक है मुझे पॉइंट अची वियो आहे। इहा ॻाल्हि हर जगह ते उथे पती सवाल उथे थो त पाकिस्तान तहरीक इंसाफ छा हासिल कयो, असेंबलिन जे जेको टोड़े वियो उन खां पोइ बि उहे जेके घुरबल जेके रिज़ल्ट्स हुआ उहे न हासिल थिया। क़ौमी असेंबली में साॻी सूरत नज़र अचे थी, पर गॾोगॾु हिकु अहम पॉइंट इहो बि थिए पियो त ज़ाहिर आहे क़ौमी असेंबली मां तक़रीबन ॼाणा 40% जेका नुमाइंदगी उहा हाणे ख़ाली थी चुकी आहे, उहा ख़तमु थी चुकी आहे। हिकु बहरहाल हिकु ख़ाल आहे, हिकु आइनी ख़ाल त नज़र अचे पियो। एजाज साहब इहो कीअं पुर थींदो, इनखे कीअं ईंदड़ ॾींहं में हिन हुकूमत जे लाइ ऐं ख़ुदि PTI जे लाइ कीअं सूरत हाल ॾिसो पिया? ॾिसो, चवंदा आहिनि न त सियासत जे सीने में दिलि न आहे हूंदी ऐं इहा ई बेइंतिहा बेरहमीअ जी बि इंतिहा आहे त हुकूमत में वेठल धुरियूं हुजनि, तोड़े इमरान ख़ान साहब हुजे, सभु पंहिंजे इक़्तिदार ऐं उन सां चिंबड़िया पिया आहिनि। ऐं जंहिं लेवल ते मुल्क में महांगाई आहे, अदम इस्तेकाम आहे, उन सॼे माहौल खे डिफ्यूज़ करण जे बजाए पंहिंजी सियासत चिमकाई पई वञे ऐं उहो अवाम जी कास्ट ते त अवाम छा थो भोगे। ऐं इमरान ख़ान साहब जा जेके बि इहे फ़ैसिला हुआ पहिरें ॾींहं खां वठी मां सम्झां थो त उहे गैर सियासी फ़ैसिला हुआ। को बि सियासी बाहोश माण्हू अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो न कंदो, छो त कंहिं बि पॉलिटिकल पार्टीअ जो मेराज हूंदो आहे असेंबली। ऐं उहो मोर्चो जॾहिं तव्हां ख़ाली था करे छॾियो, तव्हां रोडनि ते आहियो, कॾहिं तव्हां 5 लख, कॾहिं 20 लख, कॾहिं 25 लख माण्हू आणण जी ॻाल्हि कई। हिन मुल्क में बाबा 50,000 लख माण्हू अची वञे त अलाए केॾी फ़ैसिला तब्दील थी वेंदा आहिनि। उहे सॼी एक्सरसाइज़ इमरान ख़ान साहब करे ॾिठी, उन खां पोइ वरी घर वेही रहियो।
ऐं हिकु भेरो वरी उहा एक्सरसाइज ॿीहर शुरू करण जी ॻाल्हि थिए पई। ॿिनि सूबनि में तव्हांजी हुकूमत आहे, उते तव्हां असेंबली टोड़े ऐं हाणे तव्हां मुतालबो था कयो त केयर टेकर मुंहिंजी मर्ज़ी जो रखो। तव्हांजो मुंतखब कयल तव्हांजो हिकिड़ो वॾो वज़ीर वेठो आहे, उनखे तव्हां इस्तीफ़ा ॾियारे असेंबली टोड़ाए ऐं हाणे था चओ त केयर टेकर मुंहिंजी मर्ज़ी जो रखो। ॻाल्हि तव्हां शुरू कई जो बाइडन खां वठी साज़िश थी आहे, पोइ बाजवा साज़िश थी आहे, पोइ हाणे अची बीठो आहे मौसम नक़वी ते। देखो हिकिड़ी ॻाल्हि त बीहो तव्हां 50 शयूं जेको आहे मौक़िफ़ चेंज कया आहिनि, मूंखे त हैरानगी थींदी आहे रोज़ जेको यू टर्न था वठनि पिया ऐं उन में ऐं सभु माण्हू बि उन सां गॾु वरी पंहिंजे हिसाब सां सभु मूंखे त लॻे थो त घोट बि वाइड़ो आहे, जञ बि वाइड़ी आहे ऐं अहिड़े क़िस्म जा जेको आहे को ज़ी होश माण्हू सियासी माण्हू अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला मां सम्झां थो त मुनासिब। ठीकु आहे साहब, जमा साहब इहा ई ॻाल्हि कुझु ऐड करणु चाहींदो? ज़ाहिर आहे माण्हू ॼाणाइनि था त बैक एंड फोर्थ वञण सां ऐं मुसलसल मौक़िफ़ तब्दील थियण सां क्रेडिबिलिटी फ़र्क़ु त पवे थो। न बिल्कुलु ईअं न आहे त मौक़िफ़ त हिकिड़ो ई आहे, मौक़िफ़ त चेंज कोन थियो आहे। मौक़िफ़ पोइ 9-10 महीननि खां इहो ई आहे कि जंहिं बुनियाद ते जंहिं मुतालबे ते तव्हां मुंहिंजी हुकूमत ख़तमु कई आहे, मां बि उहो ई मुतालबो थो कयां, छो नथा करायो? ऐं मुंहिंजी भेण जेको ग़ज़ाला ॻाल्हि कई आहे या सूरत मुंहिंजी भेण ॻाल्हि कई आहे स्पीकर जी, त स्पीकर असद कैसर हुन में ग़लति छा कयो आहे? असेंबली जो फ्लोर भरियल आहे, पूरो फ्लोर मौजूदु आहे, MNS मौजूदु आहिनि, स्पीकर जे साम्हूं इस्तीफ़ो पेश कयो आहे, चयो आहे त असां इस्तीफ़ो था ॾियूं, त हुन में असद कैसर ग़लति कहिड़ो कयो आहे? ग़लति त इहो थियो आहे त असद कैसर जे फ़ैसिले खे तव्हां हुन फ़ैसिले खे मञियो कोन त इलेक्शन कमीशन हुन ते दराज़ कयो त असां इस्तीफ़ा ईअं कोन थींदो, बारी बारी अचो ॾेई वञो, भई बारी बारी बि अचूं था वठो कोन था वठो, पोइ जॾहिं बारी बारी जे बग़ैर त पंहिंजी मर्ज़ी सां इस्तीफ़ो था वठो, त इन जो मतिलबु इहो आहे कि आइन ऐं कानून खे तव्हां पंहिंजी घर जी लौंडी सम्झो था, जीअं दिलि त करे तव्हांजो उन हिसाब सां मुल्क खे हलायो था, ईअं न आहे। मुंहिंजो भाउ जेको एजाज़ हाणे ॻाल्हि करे पियो, एजाज़ मां सम्झां थो त असां टई त हिकिड़ी सियासी जमात जा माण्हू आहियूं ऐं हिक ॿिए जी ज़रूरु मुखालफ़त कंदा, पर एजाज़ साहिबु हिकिड़ो सहाफ़ती इदारे सां वाबस्ता माण्हू आहे। एजाज़ साहिब खे इमरान ख़ान में ख़ामियूं ॾिसण सां गॾोगॾु हिन पोएं 1 साल मां जेको हीअ नई हुकूमत आई आहे, हिन हुकूमत आवाम सां छा कयो आहे थोरो हुनखे बि हाईलाइट करणु खपे। इमरान ख़ान जी ख़ामियूं असेंबली टोड़ी आहे त पंजाब जो वॾो सूबो आहे, छो टोड़े छॾी माण्हू छॾंदा? भई असांखे इक़्तिदार सां चिमड़ियल न आहे रहणो, अहिड़ो इक़्तिदार जंहिंमें असां बेइख़्तियार हुजूं, अहिड़ो इक़्तिदार जंहिंमें असां पंहिंजे मथां FIR नथा कटाए सघूं पंहिंजी मर्ज़ी जी, त अहिड़ो इक़्तिदार में असांखे चिमड़ियल न आहे रहणो। न न मर्ज़ी जो न खपे, मां उहा ई ॻाल्हि पियो चवां जेको एजाज़ साहिबु चयो त इमरान ख़ान खे पंहिंजी मर्ज़ी जो न खपे। इमरान ख़ान जेका नाला ॾिना, जेका अपोज़िशन नाला ॾिना, उन में ॿिन्ही में कहिड़ो फ़ैसिलो थियणो हो न? असांजा नाला त माण्हुनि जा न्यूट्रल माण्हुनि जा नाला हुया। ऐं जेको पंजाब जो चीफ मिनिस्टर आहे केरु आहे? ज़रदारी साहिब सां फुटेज में बि मौजूदु आहे, नवाज़ शरीफ़ जी घर जी फुटेज में बि मौजूदु आहे, त उहो माण्हू जेको ॿिन्ही जमातनि जो फेवरेट आहे, इमरान ख़ान जी मर्ज़ी जो न आहे। इमरान ख़ान पंहिंजी मर्ज़ी न पियो करे। कुझु यादि कराए था त उहो इमरान ख़ान साहिब जी तस्वीर आहे, मोहसिन साहिब जी, वो तो साफ़ ही है, मिलण आयो हूंदो, इलाही सारा माण्हू मिलण ईंदा आहिनि। पर नवाज़ शरीफ़ सां तो इन जो मतिलबु इहो थियो त इमरान पंहिंजी मर्ज़ी जे माण्हू जी ॻाल्हि न पियो करे, हू तव्हां ॿिन्ही जो पर्सनल फ्रेंड जी ॻाल्हि पियो करे कि तव्हां ॿिन्ही जो पर्सनल फ्रेंड अगरि पंजाब में चीफ मिनिस्टर थींदो, हू न्यूट्रल हू न्यूट्रल न रही सघंदो। न न न साफ़ी त नज़म शेटी बि आहे न, साफ़ी त नज़म शेटी बि आहे न, पाण खे साफ़ी चवंदो आहे। त पोइ इन खां पोइ एजाज़ साहब तव्हां इहो थो पुछां, तव्हां हिन ॻाल्हि जी यकीन दहानी करायो पिया कि चीफ मिनिस्टर पंजाब जी मौजूदगी में पंजाब में ट्रांसपेरेंट इलेक्शन थींदो? तव्हां गारंटी ॾेई सघो था? साईं मुंहिंजा ॻाल्हि इहा आहे त जंहिं उठ ते चढ़ी इमरान ख़ान इक़्तिदार जे ऐवान में पुॻो हो न, उहो उठ हाणे निकिरी वियो आहे, उहो कंहिं ॿिए पासे आहे, उनजो सुवार को ॿियो आहे। हिन मुल्क में कॾहिं बि अवाम जे वोट सां डायरेक्ट कोई बि इक़्तिदार में न आयो आहे ऐं अञा ताईं त पोइ असांखे काइड़ी न। तव्हां गारंटी ॾियो त पंजाब में ट्रांसपेरेंट इलेक्शन थींदा? जेतिरे क़दुरु ॾिसो इलेक्शन जेको आहे, जेको तरीक़ो तव्हां अख़्तियार कयो आहे, मूं उन में चयो त जेका पॉलिटिकल स्ट्रेटजी आहे उहा नाक़िस आहे ऐं उहा तव्हांखे नुक़सान पई ॾींदी वञे। त मूं शुरू में ई ॻाल्हि ई त शुरू कई त हुकूमत में वेठल धुरियूं हुजनि या इमरान ख़ान हुजे, उहे पब्लिक सेंट्रिक पॉलिटिक्स न पर पंहिंजी ज़ाती पावर पॉलिटिक्स जे गिर्द हिकिड़ियूं शयूं करे उन मुताबिक़ हलनि था।
जेतिरे क़दुरु स्पीकर जी तव्हां ॻाल्हि कई त कासिम सूरी साहब हुजे या इमरान खान साहब बतौर वज़ीर आज़म जेका असेंबली टोड़ी या सदर साहब जेको ऐलान कयो हो उन्हनि टिनी जे फ़ैसिलनि खे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान गैर आईनी डिक्लेयर कयो आहे ऐं उहो रिकॉर्ड ते मौजूदु आहे फ़ैसिलो। बदकिस्मती इहा आहे त हिन मुल्क में सुप्रीम कोर्ट आइन टोड़ण जी जेका आइन में सज़ा लिखियल आहे त उनखे बग़ावत जो केस दाख़िल करे उनखे सज़ा ॾिनी वञे त सुप्रीम कोर्ट इहो त इंडोर्स कयो त प्रेसिडेंट अलवी साहब, कासिम सूरी साहब, इमरान खान साहब गैर आइनी जेको आहे त कमु कयो आहे, आइन टोड़ियो आहे, पर उनजी सज़ा कोन जो तयन न कयो। त हिते सभिनी इदारनि जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा महदूद अख़्तियार आहिनि ऐं उहे बुढा आहिनि पंहिंजे उन जितां उन्हनि खे धाॻो हिले थो ऐं जेका गॾोगॾु एजाज़ साहब, जमा साहब हिकिड़ी ॻाल्हि इहा बि वाज़े कई आहे जी, जमा साहब पंहिंजी गुफ़्तगू में इहा ॻाल्हि बि वाज़े करे छॾी त हाणे ज़ाहिर आहे जॾहिं हुननि खे केयर टेकर वज़ीर आला ते एतिराज़ आहिनि त जेके हाणे चीफ इलेक्शन कमिश्नर जे वारे मामले ते बि एतिराज़ आहिनि, ज़ाहिर आहे इलेक्शन ट्रांसपेरेंट न हूंदी आहे या त पीडीएम वारनि खे शाबस आहे जो इमरान खे चयो हन, पर इमरान कहिड़ो अपोजिशन लीडर आहे जो उन खां पुछूं असां? कोई अपोजिशन लीडर कोन्हे न। तो न असेंबली में अपोजिशन लीडर आहे न तुंहिंजो कोई असेंबलियन सां वास्तो आहे, तो तोखां छो पुछो वञे? चोरन वांगुर इस्तीफा छो एक्सेप्ट किया है ना? स्पीकर के पूछो तो बाबा तोखां तहां चोरन वांगुर छो इस्तीफा एक्सेप्ट बाबा इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां इस्तीफा ॾेई चुका आहियो, तव्हां जान छॾाए छॾी जॾहिं असांखे असेंबली वञणो कोन हो बाबा, जॾहिं इमरान आहे कोन अपोजिशन लीडर त असां छो उनखे अहमियत ॾियूं? छो उन खां पुछा कयो? न ज़रूर ॾिसो आइन में हूंदो आहे अपोजिशन लीडर प्राइम मिनिस्टर उन खां पुछियो वेंदो आहे त केयर टेकर जॾहिं तो बाबा इमरान आहे कोन कोई लाइन में आहे कोन बाबा पॉलिटिकल लीडर आहे, तू पॉलिटिकल लीडर वञी सियासत कर, तू अपोजिशन लीडर आहे कोन जो तोखां असां पुछूं? असां तोखे काई अहमियत ॾियूं ई कोन था, तोखां छो पुछा कयूं? बाक़ी इलेक्शन थींदी त जेको बि खटी ईंदो उहो वज़ीर आला थींदो, कंहिंजी पार्टी जो बि हुजे। ॾिसो इमरान पाकिस्तान खे नाज़िया मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त इमरान आख़िर चाहे छा थो? पाकिस्तान खे टोड़ण थो चाहे, छा थो करणु चाहे? न न ईअं न, ईअं इलेक्शनूं असां बि कोन करणु चाहींदा। इमरान एॾो मोतबर आहे जो असां न असां छो हिनजे चवण ते असां जमान तव्हां अगरि सियासी माण्हू आहियो त इहे ॻाल्हियूं ॾिसो त बाबा जॾहिं इमरान जो कोई अपोजिशन लीडर ई कोन्हे त हुन खां असां छो पुछूं? असां वेठा आहियूं, असां पंहिंजी मर्ज़ी सां रखंदासीं केयर टेकर जो कोई बि वज़ीर आला चाहे KPK हुजे चाहे असां, ठीकु आहे, ज़ाहिर छो न रख? भई तव्हां आयो ई कोन मैदान में, तव्हां मैदान में न KPK में आयो, न तव्हां पंजाब में आयो, न तव्हां नेशनल असेंबली में आयो, तव्हां खां छो पुछो वञे? पाण मैदान ख़ाली करे विया आहिनि हुकूमत, पर हाणे ज़ाहिर आहे ही त कोन्हे न, पर आवाम त आहे जंहिंसां वाइदा बि कराया, उम्मीद बि कराया। ॾिसो इलेक्शन थो चवे न, असां इलेक्शन करायूं था, KPK में वज़ीर आला निगरान वज़ीर या केयर टेकर अची वेंदो, हिन में बि अची वियो आहे, इलेक्शन कराईंदा 3 महीने खां जेको बि आयो, जेको बि वज़ीर आला इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? जी अदी सोर साहिबा, वो तो KPK में निगरान वज़ीर आला अची वियो आहे, उनमें जेको फ़ैसिलो कयो न हिते जेको आहे सो हिन मुतफ़िक़ न थिया, इलेक्शन कमीशन आइनी तौर ते जेको आहे उनजो वज़ीर आला ठाहियो आहे। पर हाणे जेकॾहिं हिननि खे छो त हिननि खे आदत पियल आहे, हिननि खे आदत पियल आहे त असांजी मर्ज़ी सां जेका ॻाल्हि थिए त ठीकु आहे, न त असां इल्ज़ाम हणंदासीं। छो त हिकिड़ो जर्नलिस्ट हो या हिकिड़ो जेको आहे सहाफ़ी आहे उहो कंहिंसां बि मिले थो, हिन सां बि मिलियो, नवाज़ शरीफ़ सां मिलियो, ज़रदारी साहब सां बि मिलियो, उन्हनि जे करे जेकॾहिं हुन सां मिलियो त ग़लति, पाण सां मिले त सही आहे। हर पासे ना बहरानी सूरत हाल आहे, जेके खाल पैदा थियनि पिया, इहे जेकॾहिं वक़्तु न पिया भरिया वञनि या ईअं ई अॻियां वधंदा रहंदो त पोइ बि मामला कीअं हलंदा? पोइ त ही इस्तेकाम बि न ईंदो। जी सोर साहिबा, जी सोर साहिबा, मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो? नाज़रीन राब्तो मुनक़िद थी वियो, कोशिशि कयूं था सभी राब्तो करण जी। जैसे अवां वटि ईंदसि हाणे ज़ाहिर आहे पब्लिक सेंट्रिक अप्रोच वारी जेका अवां ॻाल्हि कई तमामु अहम आहे ऐं असांजी कोशिशि बि रोज़ाना इहा हुजे थी त ज़रूरु उहा ॻाल्हि पुछूं जंहिंसां अवाम जेको ॿुधणु चाहे थो, जेको अवाम सां जंहिंजो वास्तो हुजे डायरेक्ट। हाणे काल्ह हिकिड़ी सूरत हाल पैदा थी, हिन वक़्तु असीं एमरजेंसी वारा माशी क़दम बि ॾिसूं पिया, IMF वारा मामला बि हलनि पिया, समूरी सूरत हाल आहे। हिकिड़े ॾींहुं अंदरि रुगो 24 कलाकनि में मुल्क खे 350 अरब खां वधीक जो नुक़सानु थी चुको आहे।
उन जो को ज़िम्मेवारी खणण लाइ तयारु न आहे। गुज़िरियल 3 सालनि में ही 5 वॾो पावर ब्रेकडाउन हो, उन ते ॻाल्हाइण लाइ को तयारु कोन्हे। माज़रतूं अची वियूं आहिनि, कमेटी जुड़ी वई आहे, वरी उन खां अॻु बि थियो आहे। अमलनि छा थींदो, को ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, को कुझु ॿुधाइण लाइ तयारु न आहे। बिल्कुलु ॾिसो न, इहा ई त हिकिड़ी लातहलकी जेको आहे हुकुमराननि जी। 2021 में जॾहिं ब्रेकडाउन थियो जनवरी में, त उन वक़्तु PTI जी हुकूमत ई कमेटी ठही, नेपरा वारनि इन्वेस्टिगेट करे फरवरी 2022 में ॾिनी। उन में बि NTDC जेको आहे उनखे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो ऐं हुननि कुझु बैकअप सपोर्ट में टेक्निकल इक्विपमेंट्स वठण ऐं हिकिड़ो सपोर्टिव इक्विपमेंट्स जेको आहे इंस्टॉल करण जे लाइ हिकिड़ो पूरी गाइडलाइन ॾिनी। तव्हां उहा नेपरा जी रिपोर्ट त पढ़ो। इन महिल ताईं चलो 2022 में अफ़रा तफ़री पॉलिटिकल साल रहियो, इमरान ख़ान साहब फरवरी में हलियो वियो। उन खां पोइ जेके ही तजुर्बेकार माण्हू आया, हिननि तजुर्बेकार माण्हुनि जेको आहे कहिड़ो ॿूटो ॿारियो। ॻाल्हि आहे त हलो, इमरान ख़ान जेको आहे त नवाज़ शरीफ़ जे दौर में अटो खणी 54 रुपया हुयो, या खंडु 54 रुपया, ही जेका इमरान ख़ान जे दौर में 110 रुपया थी, त हाणे किथे बीठी आहे? त अटो जेको आहे उहो हींअर 160 रुपए, 150 रुपए, 140 किथे थो मिले पियो, जेको गवर्नमेंट थी चवे त असां सस्ता स्टॉल क़ाइमु कया आहिनि। माण्हू कतारुनि में बि मरी था वञनि, गांइ जी लताड़ जी मरी था वञनि। कंहिंखे को अहसासु आहे, कंहिं को लड़ी वियो उन्हनि जे दर ते त बाबा ही एतिरो जेको आहे माहौल ख़राबु आहे। त असां एग्रीकल्चर कंट्री आहियूं, असां दाल बि ॿाहिरां था घुरायूं, असां कणिक बि ॿाहिरां था घुरायूं। असांजे हुकुमराननि खे ॿुड़ी मरण जो मक़ाम आहे। त ही कहिड़े क़िस्म जी पॉलिसी आहे, कहिड़े क़िस्म जी? असां बांग्लादेश में काटन कोन थी थिए, उहे काटन ॿाहिरां घुराए पोइ बि गारमेंट में जेको आहे त उहो पाकिस्तान खां वधीक हिसो खयूं था वञनि पिया एक्सपोर्ट में। त असां जूं प्रायोरिटीज़ जेको आहिनि उहे डिफरेंट आहिनि। उहो पंहिंजूं पर्सनल इंटरेस्ट खे सर्व करण वारियूं वधीक आहिनि ऐं पब्लिक जे इंटरेस्ट खे सर्व करण वारियूं पॉलिसियूं, चाहे उहो नवाज़ शरीफ़ हुजे, चाहे ज़रदारी साहब हुजे, चाहे इमरान ख़ान हुजे, उन में असांखे किथे बि उहे शयूं घटि नज़र थियूं अचनि पियूं ऐं उन में जेको आहे त पब्लिक प्रायोरिटी नंबर 1 में अचे ई कोन थी, आहे बि कोन। ठीक है जैसा मैं ज़ाहिर है हाणे हिकड़ी नई कमेटी जुड़ी है जमाल साहब। ठीक है जैसा नवाज शरीफ जो कार वठी थो वञे, तव्हां त घड़ी था वठो ऐं उन में लफ़्ज़ लिखियल आहे रिटेन करणो आहे, तोहफ़ो तव्हांखे पाण वटि उहो रखणो आहे जेको तव्हां उतां वठंदव, विकिणण जे लाइ न आहे। त ही को होलसेल जो दुकानु आहे, उतां वठी सस्तो तव्हां हुते वञी विकिणो ऐं 4 पैसा कमाए जेको आहे वरी तव्हां। इहो अजीब क़िस्म जो हिकिड़ो खेल तमाशो आहे। सॼी इन्हनि जी सियासत जेको आहे पंहिंजे इंट्रस्ट जे चौगिर्द थी फिरे पई ऐं पब्लिक जो कंहिंखे का परवाह ई कोन्हे का। हिन महिल बि इहो ई शहबाज शरीफ़ साहब हो, चवनि त मां बाबा कपिड़ा विकिणंदुसि। बाबा तुंहिंजे कपिड़नि मां छा थींदो? ॻाल्हि इहा आहे त तव्हां अमली क़दम त खणो। तव्हां जेको आहे त हालत कहिड़ी लॻे? सिंध में अञा ताईं सैलाब ज़दा जेके माण्हू वेठा आहिनि, उहे केतिरा ॿार हज़ारनि जी तादाद में बीमारियुनि जे करे मरी विया आहिनि, कंहिंखे का परवाह कोन्हे को। हर को पंहिंजे जेको आहे त हिकिड़ो सियासत में पूरो आहे। बिल्कुलु सही एजाज साहब। ज़ाहिर आहे हाणे सोरठ साहब सां बि राब्तो बहाल थियो आहे। सोरठ साहब, बहरहाल इहा शइ हिकिड़ी नज़र बि अचे थी रिगार्डलेस ऑफ एनी पार्टी और एनी गवर्नमेंट। जेका ॻाल्हि करे थो त सैलाब में कंहिंखे परवाह कोन्हे, ईअं कोन्हे। सभ खां वधीक जेको आहे सो परवाह वज़ीर आज़म खे हुई ऐं सभ खां वधीक टाइम जेको आहे सैलाब वारनि खे जे हवाले सां वज़ीर आज़म साफ़ ॾिनो आहे। 25,000 फैमिलीज़ खे जेको आहे सो उन्हनि खे मिलनि था, 25,000 फैमिलीज़ खे मिलनि था। उन जे हवाले सां उन खां सवाब जेको आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे हवाले सां, उन खां सवाब जेको आहे सो सभिनी खां वधीक मदद जेका त इहा अहिड़ियुनि हालतुनि में, अहिड़ियुनि मुआशी हालतुनि में बि जेको आहे सो वज़ीर आज़म साफ़ कई। अॼु बि उनखे फिक्र आहे, अॼु बि हिनखे फिक्र आहे। जॾहिं जेनेवा कॉन्फ्रेंस थी त उन में सैलाब ज़रत जी ॻाल्हि ई कई वई हुई। उनजी ई ॻाल्हि हुई, उन नुक़्ते खे ई उभारियो वियो हो त असां वटि जेका तबाही अचे थी तव्हां मुल्कनि जे करे अचे थी, तव्हांजी जेके हालतूं आहिनि, जेका टेक्नोलॉजी जेका तव्हां यूज़ कई आहे, उनजे करे असांजो मुल्क तबाह पिया थियनि ऐं उन्हनि जी बहाली जे हवाले सां ई जेको आहे सो वज़ीर आज़म जेको आहे सो एफर्ट कया आहिनि। ईअं कोन्हे त वज़ीर आज़म कोशिशूं कोन थो करे। हा, इहो ॿी ॻाल्हि आहे त टेलीथोन जे थ्रू जेके अरबे खरबे वठी आया हुआ उहे किथे नज़र आया, उहे तव्हांखे म्यादी साहब किथे ॾेखारिया, सवाइ फोटू कढाइण जे मानी जी हिकिड़ी नंढड़ी टेबल ते, जो तव्हांखे किथे नज़र आया त उहे जेके अरबे खरबे टेलीथोन जे ज़रिए हिननि वॾियूं दावाऊं कयूं उहे किथे आहिनि? ठीक सोरठ साहब, वो पॉइंट अची वियो। पर जेका ॻाल्हि एजाज साहब कई, ज़ाहिर आहे हू बि कंहिं ॿिए मुल्क जो ज़िक्र न पिया करनि,
हितां जूं हालतूं, हितां जा माण्हू आहिनि पाण विज़िट बि कनि था, लिखनि बि था, रिपोर्ट बि कनि था, हितां जी हालतूं असीं बि बयानु कंदा रहंदा आहियूं। इहा हक़ीक़त आहे त हिन वक़्तु बि वॾो हिसो आहे ॿोॾि मुतासिरनि जो कि हिन वक़्तु ॾुखियुनि हालतुनि में तमामु ॾुखियुनि हालतुनि में ज़िंदगी गुज़ारे पियो। अटे वारा मामरा उहा बि हक़ीक़त आहे, महांगाई वारा मामरा उहो बि को लिकल को कूड़ न आहे, का लिकल हक़ीक़त न आहे। बिल्कुलु तव्हां सही था चओ। एॾा साहब खे तव्हांखे सभिनी खे हिकिड़ो जमहूरी अमल आहे चवणु लिखणु, इहो हक़ आहे तव्हां सभिनी जो। बिल्कुलु जेकी शयूं आहिनि पॉइंट आउट थियणु खपनि, पर इहो चवणु त कुझु कोन थो करे या काई कोन थो करे। जमा साहब कुझु चवण था जमा साहब, इहो चवणु कुझु कोन थी करे या हुकूमत या वज़ीर आज़म या उनजी टीम, इहो ग़लति हूंदो। सोरठ साहिब एग्री कयो था, सम्झो था त वाकई कुझु हुकूमत कयो आहे कंहिं शइ में, लेकिन ऑपोजिशन वारी अख सां न ॾिसो थोरी देरि लाइ त पोइ ईअं कोन्हे को। तव्हां जॾहिं मूंखे मीडिया ते घुरायो आहे या जॾहिं कयो आहे, मां सदाईं पंहिंजनि मारूड़नि सां, मां पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीठी आहियां। ईअं कोन्हे भली हुकूमत कंहिंजी बि हुजे जेकॾहिं ज़्यादती थींदी, जिते बि इंतिज़ामिया जिते बि हुकूमत ज़्यादती कई उन्हनि सां ई गॾु बीठी हूंदसि। पर ॻाल्हि इहे त अहिड़नि हालतुनि में जिते इमरान ख़ान तबाही करे हलियो वियो, माशियातूं तमामु ख़राबु आहिनि, मुल्क संभालियोसीं छो त इहो असां रिस्क खयो हुयो आहे, छो त असांजी जहिड़े हालतुनि में जेको असांजो बयानियूं हले पई नवाज़ शरीफ़ साहिब जो जेको मक़बूलियत हले पई, असां उनखे धक बि ॾिनो। पर इन जे लाइ त छो त मुल्क खे जंहिं किनारे ते पहुचायो न्याजी साहब, उहो ॾाढो बर्दाश्त करण जहिड़ो न हुयो। ठीकु, पर हाणे छा बहितर थियो? बहस इहो आहे रिस्क बि अवां खयो, अवां कुर्बानियूं बि ॾिनियूं, पर हाणे मसलो सूरत इहा आहे त लाभ छा मिलियो अवाम खे ऐं मुल्क जो फ़ाइदो कहिड़ो थियो इन 8 महीननि में, उहो जेकॾहिं मुख़्तसिर ॿुधायो। ॻाल्हि इहे त इन मुल्क जो फ़ाइदो तॾहिं पए जॾहिं ही जेको मुल्क खे तबाह करण वारा रिंगट बंदि कनि, तव्हां मुल्क खे इस्तिक़ाम ॾांहुं वठी अचो, तव्हां इहे शयूं रिंगट बंदि ई नथा कनि, हू मुल्क दुश्मनीअ खे लथल इहा ॻाल्हि त हू बि कंदा। ख़ैर तव्हांजो पॉइंट अची वियो जमाल साहब, हाणे ही रिंगट बंदि थींदा त मुल्क को तरक़ी जी वाट ते हलंदो अॻियां, ऐं तव्हां ॾे इशारो रिंगट वारो सोरठ साहिब। ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी अधी जेकी मुंहिंजी ॿई भेणूं वेठी आहिनि, ऐं अफ़सोस इहो हूंदो आहे त जॾहिं PTI जी इमरान ख़ान जी मुखालफ़त करणु हूंदी आहे त ॿिन्ही जो पॉइंट ऑफ व्यू ईअं हूंदो आहे त ॿिन्ही पंहिंजे दौर में पाकिस्तान खे चाइना, सिंगापुर, मलेशिया जे बराबरि बीहारे छॾियो। हाणे इमरान ख़ान जी पाकिस्तान खे बर्बादु कयो आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, इमरान ख़ान 70 रुपए अटो छॾे वियो, 150 जो पेट्रोल छॾे वियो, तव्हां किथे पहुचायो 8 महीननि में? पंहिंजो हिसाब ॾियण जा को माण्हू तयारु कोन्हे। रुगो तनक़ीद पंहिंजे आईने में बि त ॾिसो, 8 महीने में तव्हां मुंहुं कारो कहिड़ो कयो पाकिस्तान जो। अञा ताईं सैलाब जो पाणी पियो आहे, सड़कनि ते माण्हू रोड ते पिया आहिनि, तव्हां सैलाब खे पूरी दुनिया में था विकिणो। अञा ताईं सैलाब खे तव्हां खपाइण जे चकर में लॻा पिया, जंहिं मुल्क में तव्हां वञो सैलाब जे नाले सां पैसा ॾियो, सैलाब जे नाले सां पैसा ॾियो। अदी पंहिंजी बारी ते ॻाल्हाइजो, त सैलाब खे विकिणो था सॼे जहान में। अञा ताईं सैलाब सेल कोन थियो आहे तव्हां खां। मुतासिरीन खे ॾिसो, सड़कनि जे किनारे वेठा आहिनि, गर्मियुनि खे सर्दियूं अची वियूं आहिनि, हू बि इंसान आहिनि, हू बि सिंध जी आवाम आहे, हुनजे बारे में केरु सोचंदो? जॾहिं को अचे थो डोनर कॉन्फ्रेंस, अरे बाबा जेतिरो माल गॾु कयो आहे हुनमें कुझु ग़रीबनि खे ॾियो त सही। अहिड़ो को माल गॾु करे सभु खीसे में विझणो आहे माज़ी वांगुरु। अवाम खे त केरु ॾिसंदो? अवाम खे अटो मिले कोन थो, पेट्रोल मिले कोन थो, हिकिड़ी बिजली रहिजी वई, उहो बि 24 कलाकनि खां पाकिस्तान में ग़ाइब थी वई। को माण्हू सोचे थो हिनजी सेंसिटिविटी छा आहे? ठीकु आहे, अगरि पाकिस्तान में पूरो मुल्क अंधेरे में बुॾी वियो त छा इन महिल को सेंसिटिविटी आहे डिफेंस जी तरफ़ां कि को पड़ोसी मुल्क तव्हांजे मुल्क ते हमलो कंदो उन महिल पाकिस्तान किथे बीठो हूंदो? हिन में केरु इन्वॉल्व आहिनि, हुननि खे पॉइंट आउट केरु कंदो? हीअ हसास ॻाल्हियूं आहिनि पाकिस्तान जे लाइ, हिन जे बारे में केरु सोचण लाइ तयारी कोन्हे। रुगो सियासत, रुगो इमरान ख़ान, सुबुह उथो इमरान ख़ान, शाम सुबुह इमरान ख़ान जे अलावा 22 करोड़ अवाम भी आहे। 22 करोड़ अवाम जे लाइ केरु सोचंदो? हिन अवाम खे रोटी कपिड़ो मकान केरु ॾींदो? रुगो गालियूं से पेट कोन भरंदो आहे। डाउन थियो हुयो, वो शायद विसरी वियो अथसि, तॾहिं इंडिया जो खौफ कोन हुयसि या कंहिं मुल्क जो खौफ कोन हुयो। पूरे पाकिस्तान में कोन थियो, ब्रेक डाउन पूरे मुल्क में थियो, पूरे मुल्क में थियो, वॾो ब्रेक डाउन हो। पर इहो बि यादि आहे, इहे ॻाल्हियूं विसरी थियूं वञनि न, इहे ॻाल्हियूं असांखे गुज़रे थो विसरे। असांखे इहो बि यादि आहे त ऑपोजिशन हूंदे इहे ॻाल्हियूं सुठियूं लॻनि थियूं, यादि अचनि थियूं। अच्छा, अटो 70 पेट्रोल 100 150 रुपए छॾे वियासीं, किथे अवाम खे सहूलियत
ॾियो न जेको आहे ॿाहिरि मुल्कनि मां पिया घुरायो केॾो बहिरान थियो अटे जो इमरान जे इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे असां त 70 ते छॾे वियासीं अटो हाणे 150 ते पहुचायो आहे इन जो हिसाब त ॾियो ऐं पेट्रोल जो बहिरान तमाम घणा बहिरान आहे पर आवाज रिस्क खणी आयो कुर्बानी न तो शायद वरी बहिरान में रिस्क वेस कोने रुगो इक़्तिदार जे बुख इक़्तिदार जे बुख में आया आहिनि 1.5 साल मिलियो भला ये भी इक़्तिदार कयूं हुकूमत कयूं पंहिंजा फ़ाइदा खणूं असां बार बार आसिफ साहब भी बार बार चएसि पियो सभई चवनि पिया तूं 5 साल पंहिंजा पूरा कर पर सुठे तरीक़े सां जेको तूं ख्वाब ॾेखारे आयो आहे करोड़ नौकरियूं 50 लख घर अलाए छा छा तो उहो त तूं त हिकु बि न कयो तूं त बीठो आहे हाणे पाण ई ॿुधाए थो हाणे त हुनजी हाणे पाण ई ॿुधाए थो इहे सभई मां तव्हांखे अॻु में बि चयो त इहे सभई माशी सियासी बुरहान इहो माण्हू जेके 4 साल वेठो हो करे वियो उते पाकिस्तान जी तबाही पाकिस्तान जी सियासी इस्तेकाम उहो ख़तमु करे वियो हाणे पाण ई जेके ॻाल्हियूं तव्हां सोशल मीडिया खोलींदव उते माण्हू विहारियो वेठो ॻाल्हियूं उहे ई करे थो मुझे जो मुझे लेकर आए थे बाजवा के भी नथो छॾे तो वो मुझे लेकर आया था और मुझे कहता था कि आप नहीं जेको माण्हू ये ॻाल्हियूं करे तो मुझे कहा गया कि तुम सियासतदानों को गालियां दो जाके उसके खिलाफ बात करो सैलाब वारनि सां गॾु आहियूं पार केतिरो अमां लगायो आहे 8 महीननि में छा थियो आहे उहो जेकॾहिं ॿुधायो शायद आवाम बि कुझु नई शइ आवाम खे ॿुधण में मिले ही त पुराणी ॻाल्हियूं आहिनि ॾिसो सैलाब में तमामु वॾी तबाही थी पर चारई सूबनि में ख़ासि करे बलोचिस्तान ऐं सिंध त बिल्कुलु तबाह थी विया हुआ छो जो असांजो सॼी जेका एग्रीकल्चर असां सॼो पाकिस्तान डिपेंड कंदा आहियूं एग्रीकल्चर ते जेको बदकिस्मती सां आदा एजाज़ बि चयो त असां उहे एफर्ट्स न वरिता आहिनि अञा ताईं 70 साल थियो आहे त असां एग्रीकल्चर खे वरी इहे जेके तबाहियूं मुसलसल आयूं आहिनि उन सां असांखे इलाही कापारी धक लॻा आहिनि ऐं एग्रीकल्चर असांजी सिंध जी सफ़ा ख़तम थी वई आहे 15 साल में तव्हां वेठा आहियो पोइ सही केरु कंदो 15 साल में तव्हांखे सही करणु खपे असांखे उतां रेवेन्यू मिलंदो आहे सिंध खे हलाइण जे लाइ असांखे एग्रीकल्चर जो रेवेन्यू मिलंदो आहे ऐं असांखे ज़ाहिर आहे जॾहिं असांखे उतां कुझु बि न मिलंदो त ॿाहिरां या पंजाब मां या केपीके मां या एग्रीकल्चर जी परफॉर्मेंस ही आहे सभु अवां वटां हाणे हिकिड़ी ज़ाहिरा पोजीशन मज़बूत आहे मर्कज़ में बि आयो सूबे में बि आयो लोकल बॉडी जेके इलेक्शन थिया उन में बि वहाँ आया हो त पोइ हाणे त इहे ॻाल्हियूं 8 महीननि खां हुकूमत में आयो त इहा ॻाल्हि कोन कई तव्हां जेको सवाल कयो मां उन जो ई जवाबु ॾिनो 15 साल खां सिंध में हुकूमत हाणे असांजी पार्टी चाहे पीडीएम में सभु पार्टियूं आहिनि एग्रीकल्चर जो निज़ाम दुरुस्त न थियो आहे त पोइ कंहिंजो फेलियर आहे असांजो त वज़ीर आज़म हुजे ज़ाहिर आहे असांजो जेको तबाही आई आहे उन में जीअं अॼु सोरठ चयो आहे उन में असांजो कोई ॾोह कोन्हे उनमें जेके ग्रीन हाउस गैस जेके वॾनि मुल्कनि जो हुयूं उहे सॼो मुसीबतूं असां वटि आहियूं त उन्हनि खे ज़ाहिर आहे उन्हनि खे ॿुधाईंदासीं क्लाइमेट चेंज जेका थी आहे त उते जेके असांजा फोरम आहिनि उन्हनि खे छो न ॿुधायूं छो भई असां ॾिसो असां कोन तरक़ी याफ़्ता मुल्क कोन आहियूं असांजूं इंडस्ट्री ज़ाहिर आहे जॾहिं असांजी एग्रीकल्चर असांजी फुटी तबाह थी वई आहे त असांजूं इंडस्ट्रियूं किथां हलंदियूं जॾहिं असां वटि कुझु उन करे इंशाअल्लाह असां वेठा आहियूं इंशाअल्लाह चेंज कंदासीं ऐं लॻा पिया आहिनि वज़ीर आज़म बि असांजो फॉरेन मिनिस्टर बि इंशाअल्लाह पाकिस्तान के ऐं मुस्तक़िम कंदासीं ऐं हो आराम सां न वेठा आहिनि एजा साहब उम्मीदूं बंदि दुआऊं बंदि ऐं बाक़ी जेके हालतूं आहिनि उहे मुंहिंजे आॾो नशिस्तनि बरखास्तनि आख़िरी फाइनल कोमड़ मुंहिंजो एजा साहब ॾिसो ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में जेसि ताईं सिग्नल टोड़ण वारे खे सज़ा मिलंदी ऐं आइन टोड़ण वारे खे तव्हां सल्यूट कंदो ऐं हुनखे इहा जेकॾहिं रविश रहंदी त हिन मुल्क में कुझु बि न आहे थियणो का बि चङाई न आहे थियणी इन मुल्क जो जेको इलीट क्लास आहे उन इलीट क्लास खे टैक्स ॾियणी पवंदी हिकिड़ो अजीब तव्हां इंतिहा त ॾिसो हिकिड़ो ग़रीब माण्हू जंहिंजे घर में गैस कोन्हे का उहो काठियूं 1000 रुपए में मण वठी पंहिंजे घर में चुल्हो थो हलाए पियो ऐं तव्हां वटि गैस जेको आहे जंहिं घर में सभु वेठा आहियूं असां त असां वटि गर्मियुनि में 250-300 खां मथे ईंदो आहे
त इहे कहिड़े क़िस्म जी गवर्नेंस आहे, कहिड़े क़िस्म जो तव्हांजो जेस तव्हां पब्लिक जे जेको सोसाइटीअ जो दरबदर थियल तबाह थियल हीणो तबिको आहे उन्हनि खे हथी न वठाईंदव, अहिड़ियूं पॉलिसियूं तव्हां न इंट्रोड्यूस कराईंदव। ठीक है जज साहब टाइम पूरो थियो आहे पर तमामु अहम अमां जी ॻाल्हि ही त ज़ाहिर आहे जेसानी जेको बुनियादी तबिको बि आहे जेके ताक़त जो सर चश्मो बि चयो वञे थो आवाम जेसानी हुन तबिके खे हथी न वठाईंदासीं हुन जा हथ मज़बूत न कंदासीं तेसिताईं कंहिं बि पॉलिसी जो उहो रिज़ल्ट शायदि न अचे जेको असीं सोचे वेठा आहियूं। ग़ज़ाल सियाल साहिबा, जमाल सिद्दीकी साहब, सूरत थेबो साहिबा, एजाज़ साहब अमां जी वरी महिरबानी। मां वक़्तु कढियो जेके प्रोग्राम लाइ नाज़रीन पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो, पर सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ूअ महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।